इंदा साईं हाणे असां तव्हांजी शाइरी वरी ॿुधणु चाहींदासीं, पर उन खां अॻु में हिकिड़ो नंढिड़ो सुवालु, तव्हांखे पंहिंजो शेर अहिड़ो को जेको सभिनि खां वधीक वणंदो हुजे? हाणे हिकिड़ियूं शयूं उहे आहिनि जेके ॻायूं वयूं आहिनि, सही, हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अञा ॻाए जणियूं आहिनि, बिल्कुलु, ऐं उमेद त कॾहिं ॻाइबियूं। ऐं उन्हनि में मिसाल तौरु नज़्म, हाणे हमलो जहिड़ो नज़्म मूंखे पसंदि आहे। उन खां पोइ जेके बैत आहिनि, मूं बैत थोरा ई लिखिया आहिनि, पर बैत जी सिन्फ़ मूंखे वणे थी। हाणे सवेरी जेका मुख़्तसर वज़न वारी जेका ॻाल्हि पई हली, उन में मिसाल तौरु असां वटि जेको आहे सो मूंखे यादि आहे त अलाना साहब इहो चयो, इहा ॻाल्हि चई हुई त ग़ज़ल जेको आहे सो छंद विद्या ते नथो लिखी सघे। बखंदी बाख लॻंदी लाख, पंहिंजे लाइ बि खणिजे न साख। असां वटि चवंदा आहिनि माण्हू, पंहिंजे साख बि न खणनि, पंहिंजे लाइ बि खणिजे न साख। रतो छाण हड़वे साख, वाह, मुंहिंजे लाइ हूअ खटी डाख। त इहे जेके तजुर्बा थिया आहिनि ग़ज़ल में, इहो हिकिड़ो मौज़ो ई ॿियो आहे। ऐं सिंधी ग़ज़ल जे हवाले सां तमामु घणो उन ते ॻाल्हाए सघिजे थो, ऐं ॻाल्हाइणु खपे, लिखणु खपे। सही। ऐं मां तव्हांखे ग़ज़ल जा ॿ टे शेर ॿुधायां थो, पोइ ॿियनि दोस्तनि ॾिसणु घुराए त पोइ चंड खे ॾिसणु घुरिजे। वाह 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 वाह। ॾिसणु घुराए त पोइ चंड खे ॾिसणु घुरिजे, वाह वाह। पर उन जे लाइ बि घर जो खुलियल अङणु घुरिजे। मिलणु घुरूं न घुरूं, पर मिलियो वञनि माण्हू। वाह वाह। मिलणु घुरूं न घुरूं, पर मिलियो वञनि माण्हू। कॾहिं जे वक़्तु मिले पाण सां मिलणु घुरिजे। वाह। मिलणु घुरूं न घुरूं, पर मिलियो वञनि माण्हू। वाह साईं वाह। कॾहिं जे वक़्तु मिले पाण सां मिलणु घुरिजे। चवण जा हक़ ऐं सभु वास्ता वटि न आहिनि। चवण जा हक़ ऐं सभु वास्ता वटि न आहिनि। असांखे माठ करे बसि रुॻो ॿुधणु घुरिजे। वाह वाह। चवण जा हक़ ऐं सभु वास्ता वटि न आहिनि। असांखे माठ करे बसि रुॻो ॿुधणु घुरिजे। मक़ता आहे त वसे थो मींहुं, वसण ॾे अखियुनि खे ऐं इमदाद। वाह साईं वाह। वसे थो मींहुं, वसण ॾे अखियुनि खे ऐं इमदाद। रुअण जो वझ अगरि आहे त वझ वठणु घुरिजे। वाह। ॾिसणु घुराए त पोइ चंड खे ॾिसणु घुरिजे, पर उन जे लाइ बि घर जो खुलियल अङणु घुरिजे। वाह वाह वाह। चंड बि तव्हांजी शाइरी में घणो इस्तेमालु थियो आहे। तव्हांजो हिकिड़ो मख़सूसु इस्तारो रहियो आहे, चंड। ईद जो चंड त नाहियां, ईद जो चंड त नाहियां, जो निहारी मूंखे काश मां चंड हुजां, काश मां चंड हुजां, तुंहिंजे अङण ते उभरां। इहो नज़्म उन ॻायो हो, छा नालो आहे? रजब अली। रजब अली जे इब्तिदाई जेके कलाम आहिनि उन में इहो हो, 70 जे ॾहाके जो इहो छपियल हो पहिरें, पोइ ॻायो पोइ वियो हो। अयाज़ गुल साहब, तव्हां साईं तव्हां अंदाज़ साहब हिकिड़ो ग़ज़ल झुंगारींदा हुयो, मोती ईअं न रोल। 5 सिटनि जो हिकिड़ो नज़्म ॿुधायां थो, पोइ बिस्मिल्लाह। थी चुकी थी चुकी थी चुकी थी चुकी, जा बि थियणी हुई माजरा थी चुकी। हर सितम थी चुको, हर जफ़ा थी चुकी। हर ॾीए जी मुखालिफ़ हवा थी चुकी। इब्तिदा का करियूं इंतहा थी चुकी। हाणे ज़बरदस्त साईं, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं असांजी कचहरी अॼु की अहिड़ी आहे साईं, जंहिंजी मूंखे त न इब्तिदा सम्झ में थी अचे, न इंतिहा। इंतिहा करण ते दिलि बि कोन थी चवे त हेॾी सुहिणी कचहरी साईं। ऐं एॾा सुहिणा शाइर सिंधी ॿोलीअ जा साईं, जिन खे माण्हू किताबनि में पढ़ंदा आहिनि ऐं उन सां मिलण जे लाइ सिकंदा आहिनि, उहे अॼु सभु गॾु वेठा आहिनि। ऐं असांजे टेलीविज़न सेट ते अवां सभिनी जा पढ़ंदड़, ॿुधंदड़, चाहींदड़, मोहबत कंदड़ अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। यकीनन हीअ अॼोकी कचहरी मां त ईअं सम्झंदुमि त हिकिड़ी भाॻनि वारी कचहरी आहे, जंहिंमें असां सभु गॾु वेठा आहियूं। सो पाण अचूं था वरी साईं नूर रिज़वी साहिब जन ॾे।
ऐं गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो को गज़ल इरशाद कनि। महिरबानी साईं अवां जी। साईं पंहिंजे गज़ल पेश करण खां अॻु में साईं इमदाद सां हथ अदब जा ॿधी साईं जेको नंढड़े बहर में वज़न इहो पंहिंजो गज़ल पढ़ियो उहो बि वज़न में आहे, फैलन फाए जे वज़न में आहे उहो बि। ॿुधो या साईं असां हथ अदब जा ॿधी। बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह। आ घणो दरबान जो तेवर ॾुखियो, आ घणो दरबान जो तेवर ॾुखियो, पोइ बि दीवाना छॾींदा दर ॾुखियो। आ घणो दरबान जो तेवर ॾुखियो, पोइ बि दीवाना छॾींदा दर ॾुखियो। ऐं मतिलबु सानिया त काल बि हो इश्क जो डूंगर ॾुखियो, काल बि हो इश्क जो डूंगर ॾुखियो, अॼु बि आहे बिरह वारो बर ॾुखियो। महिरबानी। काल बि हो इश्क जो डूंगर ॾुखियो, अॼु बि आहे बिरह वारो बर ॾुखियो। ऐं की नथो जंहिंजो कखियल पाणी घुरे, की नथो जंहिंजो कखियल पाणी घुरे, आ सेह ज़ुल्फनि जो कारी हर ॾुखियो। हिते रदीफ़ साईं मुख़्तलिफ़ इस्तिलाही मानाउनि में अव्हां जे साम्हूं आहे। की नथो जंहिंजो कखियल पाणी घुरे, आ सेह ज़ुल्फनि जो कारी हर ॾुखियो। मुमतहिन जो बि वठे थो इम्तिहान, मुमतहिन जो बि वठे थो इम्तिहान, पिर्त जो आहे पिरी पेपर ॾुखियो। मुमतहिन जो बि वठे थो इम्तिहान, पिर्त जो आहे पिरी पेपर ॾुखियो। हाणे पेपर ईअं मिली था साईं हे पुराणी मां अॻु में अर्ज़ु कयो त पुराणी शइ आहे। 40 साल पुराणो आहे। सही आहे। ईअं औखो आहे पीअण ज़हरे फिराक, ईअं औखो आहे पीअण ज़हरे फिराक, थो निड़ीअ मां जीअं लहे थूहर ॾुखियो। ईअं औखो आहे पीअण ज़हरे फिराक, थो निड़ीअ मां जीअं लहे थूहर ॾुखियो। साथ सुहिणीअ चाल जो सो कीअं ॾे, साथ सुहिणीअ चाल जो सो कीअं ॾे, पेर तुंहिंजे में थियो ज़ेवर ॾुखियो। साथ सुहिणीअ चाल जो सो कीअं ॾे, पेर तुंहिंजे में थियो ज़ेवर ॾुखियो। ऐं अर्गवानी मस्त नेणनि जे अॻियां, अर्गवानी मस्त नेणनि जे अॻियां, थी पियो साकी ॾुखियो सागर ॾुखियो। अर्गवानी मस्त नेणनि जे अॻियां, थी पियो साकी ॾुखियो सागर ॾुखियो। हो गरो ॻोढ़ो जो नाज़ुक शाख ते, हो गरो ॻोढ़ो जो नाज़ुक शाख ते, बरसरे मिजगां रहियो गोहर ॾुखियो। महिरबानी साईं। मिजगां जो जवाब न आहे। हो गरो ॻोढ़ो जो नाज़ुक शाख ते, बरसरे मिजगां रहियो गोहर ॾुखियो। ऐं अॻु बि मारुनि जो हुयो मुश्किल गुज़र, अॻु बि मारुनि जो हुयो मुश्किल गुज़र, हालतुनि हाणे कयो वेतर ॾुखियो। अॻु बि मारुनि जो हुयो मुश्किल गुज़र, हालतुनि हाणे कयो वेतर ॾुखियो। बदनज़र कंहिंजी लॻी वई देस खे, बदनज़र कंहिंजी लॻी वई देस खे, थी वियो वाहण ॾुखियो घर घर ॾुखियो। महिरबानी साईं। ऐं कान आ तख़सीस कंहिं हिकु जाइ जी, कान आ तख़सीस कंहिं हिकु जाइ जी, हुन तरफ़ काछो त होॾे थर ॾुखियो। कान आ तख़सीस कंहिं हिकु जाइ जी, हुन तरफ़ काछो त होॾे थर ॾुखियो। ऐं सिंध जे सैयद सचल बेदिल संदो, सिंध जे सैयद सचल बेदिल संदो, हिन ज़माने में मिलणु हमसर ॾुखियो। ऐं ही साईं फिलबदी बसटां लिखियमि त कीअं सम्झे शाह जी सो शाइरी, कीअं सम्झे शाह जी सो शाइरी, आहे जंहिंजे लाइ अमर अख़्तर ॾुखियो। कीअं सम्झे शाह जी सो शाइरी, आहे जंहिंजे लाइ अमर अख़्तर ॾुखियो। ऐं आ सलाम उन ॻल मथां जंहिं ते अची, आ सलाम उन ॻल मथां जंहिं ते अची, दस्ते कातिल में थियो खंजर ॾुखियो। आ सलाम उन ॻल मथां जंहिं ते अची, दस्ते कातिल में थियो खंजर ॾुखियो। ऐं मक़्ता आहे त नूर जेको आहे ग़ुलाम पंजतन, नूर जेको आहे ग़ुलाम पंजतन, की न थींदो बरसरे महशर ॾुखियो। हो घणो दरबान जो तेवर ॾुखियो, पोइ बि दीवाना छॾींदा दर ॾुखियो। ऐं हिन गज़ल जो काफ़ियो त ॾुखियो हुयो ई हुयो, रदीफ़ ॾुखियो त हुयो ई हुयो, पर काफ़ियो बि ॾुखियो हुयो जेको साईं सवलाईअ सां निभायो। ऐं साईं तव्हांजी महिरबानी जो तव्हां वरी ऐं मूंखे ऐं अख़्तर साहिब खे बि हिन शहर में इहो शहर
हा न अख़्तर सवलोस माण्हू आहे सफ़ा साईं अख़्तर साहिबु जेको आहे साईं इहो टीका ऐं लीका केरु सम्झंदो पोइ शाह खे काथूं सम्झंदो सही ॻाल्हि कई अथमि जी साईं ऐं शहर जी ख़ूबी इहा आहे न साईं बिस्मिल्लाह, सादड़ी जेके सवलियूं सादड़ियूं ॻाल्हियूं माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हां कयूं ऐं हाणे वरी हाणे पाण अचूं था अदल साहिब ॾे हिकु दफ़ो ॿीहर बिस्मिल्लाह ऐं अदल सुमरे साहिबु सवेर साईं इमदाद साहिब जीअं चयो त पाण वटि बैत लिखण जी रवायत बि जहिड़ो कर घटिजी वई आहे पर तव्हांखे शाबसूं इन हवाले सां बि आहिनि जो बैत जहिड़ी क्लासिकल सिन्फ़ खे बि नए रंग में लिखंदा था अचो सो ऐं तव्हांजो जेको ताज़ो किताबु छपियो आहे अजरक जहिड़ी आशिकी उन में बि घणे भाङे बैत आहिनि ऐं कुझु वायूं आहिनि उन किताब जी असां हिन मंच ते मुहूरत बि कंदासीं पर हींअर तव्हांखे गुज़ारिश कबी त पंहिंजो को शेर असांखे ॿुधायो हा बिल्कुलु साईं जिते पेर लतीफ़ जा वाह उते शेख अयाज़ वाह 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 जिते पेर लतीफ़ जा उते शेख अयाज़ तोड़े साॻियो साज़ धुनूं धार ॿिन्ही जूं साज़ धुनूं धार ॿिन्ही ॿिन्ही जूं असांजो ॻोठु आहे साईं सिपियनि जो ॻोठु टंडजाम जे भरिसां आहे खटियाण मूसा खटियाण उन सां भरिसां आहे सिपियनि जो ॻोठु उन जे हवाले सां हिकिड़ो नज़म आहे मुंहिंजो पंहिंजे ॻोठ खे यादि कयो आहे सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं वाह उॾामी ओचितो आहिनि ज़हन जे तार ते वेठियूं वाह 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 सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं उॾामी ओचितो आहिनि ज़हन जे तार ते वेठियूं अलाने सांद जी टेशण पुराणो रेल जो रस्तो उठनि ते ॻोठ पहुतासीं पुठनि ते ॿार रिश्तनि जा अलाने सांद जी टेशण बेशक पुराणो रेल जो रस्तो उठनि ते ॻोठ पहुतासीं पुठनि ते ॿार रिश्तनि जा वाह वाह अंबनि जे बाग़ में गेरा हवा में झूमंदड़ टालियूं सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं छुटनि शाह पीर जो मेलो धमालूं धरती सारी चंद्र जा गीत फ़ोने ते ऐं साथी ख़ान जो होटल वाह 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 चंद्र जा गीत फ़ोने ते ऐं साथी ख़ान जो होटल उहे ई मांडड़ियूं साॻियूं मगर माण्हू उहे रहिया न आहिनि जीअनि था जीअड़ा केई जीअनि था जीअड़ा केई जुदायूं जीअ में जालियूं सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं वाह वाह असांजा वरी वॾा लॾे आया हुतूं हेॾे लॾे जो लाड़ खां निकिता रुलिया रंगरेज़ रोड़ीअ में मुंहिंजो असांजे वॾनि जो कमु अजरकनि जी छपाई छो त वॾनि जो इहो ई आहे लॾे जो लाड़ खां निकिता रुलिया रंगरेज़ रोड़ीअ में अमां पोड़ीअ ॿुधायो हो सिपियनि जे ॻोठ जूं मायूं अञा अजरक बि ओढियनि थियूं अञा फुटियूं बि चुंडियूं लॾे जो लाड़ खां निकिता लॾे जो लाड़ खां निकिता रुलिया रंगरेज़ रोड़ीअ में अमां पोड़ीअ ॿुधायो हो सिपियनि जे ॻोठ जूं मायूं अञा अजरक बि ओढियनि थियूं अञा फुटियूं बि चुंडियूं थियूं अखियुनि में तिरवरा आहिनि अंदर में सार थी सुॾके ॿरनि थियूं ॿाबरी काठियूं उहे आलियूं सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं सिपियनि जे ॻोठ वाह साईं कॾहिं ठारे सूमरे छुरे कुझु अजरक मुंहिंजो ॾाढो नालो आहे इहो कॾहिं ठारे सूमरे छुरे कुझु अजरक हुई ॾियारी पक त सिंध सकाफ़त जीअंदी वाह 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 सिंध जी सकाफ़त जा सभई रंग यकीनन जीअंदा ई रहंदा ऐं उन्हनि सुहिणनि रंगनि मां हिकिड़ो रंग असांजी अॼोकी हीअ निशस्त बि आहे अयाज़ गुल साहिब जी अयाज़ गुल साहिब ख़ुशनसीब आहे जो उनजी शाइरीअ खे सवें आवाज़ मिलिया आहिनि ऐं उन्हनि जी शाइरीअ जा सवें इस्म ॻाता विया आहिनि रेडियो ते टेलीविज़न ते ऐं अयाज़ गुल साहिब जो हिकिड़ो ख़ासो इहो बि आहे त उहे पाण बि झुंगारीनि था साईं सो मुंहिंजे ख़्याल में अॼोकी कचहरीअ में अयाज़ साहिब खां असांजी सभिनी जी गॾियल फरमाइश रहंदी आहे त पंहिंजो को सुहिणो गज़ल असांखे तरणु ऐं जेकॾहिं हू ॿुधाइणु चाहिनि त साईं वाह वाह थी वेंदी मेले जी तना छा आहे यार जुदाई तोखे छा मालूम मुंहिंजे ख़्याल में समी बलोच साहिबु रिकॉर्ड कयो हुयो PTV ते रहमत अली जे आवाज़ में हा छाहे यार जुदाई तोखे छा मालूम छाहे यार जुदाई तोखे छा मालूम मेले जी तन्हाई वाह मेले जी तन्हाई
तोखे छा मालूम चाहे यार जुदाई तोखे छा मालूम वाह 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 साईं। तो हुन जे नेणनि में की न ॾिठो आहे तो हुन जे नेणनि खे की न ॾिठो आहे समुंडनि जी गहराई तोखे छा मालूम समुंडनि जी गहराई तोखे छा मालूम मेले जी तन्हाई तोखे छा मालूम चाहे यार जुदाई तोखे छा मालूम प्यार जे पाछे खां भी दूर रहियो आहीं वाह वाह। प्यार जे पाछे खां भी दूर रहियो आहीं तुंहिंजी उमिरि अजाई तोखे छा मालूम तुंहिंजी उमिरि अजाई तोखे छा मालूम मेले जी तन्हाई मेले जी तन्हाई तोखे छा मालूम चाहे यार जुदाई तोखे छा मालूम हुन खां धार रही भी हुन जी रहंदी वाह हुन खां धार रही भी हुन जी रहंदी हिन दिल जी अरेलाई तोखे छा मालूम हिन दिल जी अरेलाई तोखे छा मालूम तोखे छा मालूम मेले जी तन्हाई तोखे छा मालूम चाहे यार जुदाई तोखे छा मालूम तोखे छा मालूम वाह साईं वाह तोखे वाह वाह इंतहाई ख़ूबसूरत ॾाढो सुठो ॾाढो सुठो ॾाढो ज़बरदस्त साईं ज़बरदस्त साईं छाहे यार जुदाई तोखे छा मालूम मेले जी तन्हाई तोखे छा मालूम। ऐं हाणे अख़्तर दरगाही साहब तरन्नुम ऐं दरगाही साहब खां साॻी फरमाइश तरन्नुम मां तरन्नुम खां माफ़ी थो वठां पियो छो त मां ज़हनी तौर ते इहो कोन सोचियायोसि त को अहिड़ियूं शयूं चइबियूं अयाज़ गुल साहब तमामु सुरीली आवाज़ में पंहिंजो शेर ॿुधायो आहे असल में ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू थी आहे जंहिंमें जज़्बात निगारी जी ॻाल्हि बि निकिती हरफ़ तजनीस जी ॻाल्हि बि निकिती त जेको बि फ़न आहे आर्ट जेको बि आहे उहा जज़्बात निगारी आहे बल्कि जज़्बात एहसासनि जी पेंटिंग आहे ख़ासि तौर जेको फाइन आर्ट आहे उन जा पर हर कंहिं उन आर्टिस्ट जा बुरुश लॻनि शाइर पंहिंजे लफ़्ज़नि जे बुरुश सां ऐं उन में शाइराणे ख़ूबियुनि जे रंगनि सां पंहिंजे जज़्बात खे ज़ाहिर थो करे ईअं ई मौसीक़ी जेका आहे जेको मौसीक़ार आहे उन जो जेको आलाप आहे आवाज़ आहे उनखे हवा में पेंट करे थो आहे सॼी जज़्बनि जी मुसवरी ऐं जेको पर जेको बि फ़न आहे उन्हनि सभु उहो लड़े साॻियो मौसीक़ी ॾिए थो मौसीक़ी समूरनि फ़ननि जी माउ आहे ऐं शाइरीअ में बि ख़ुदि मुसवरी रंगनि जी मौसीक़ी आहे ऐं ईअं रक़्स डांस बि जेका आहे ऐं शाइरीअ में जेको
उनजो बुनियाद बि मौसीक़ी आहे। त हरफ तजनीस जो इस्तेमालु बि शाइरी में मौसीक़ी पैदा करण लाइ हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु उनजो असुलु जेको टारगेट इहो हूंदो आहे त मौसीक़ी पैदा थिए। हिकु जहिड़ा लफ़्ज़ पहिरें अखर साॻे अखर सां शुरू थींदड़ लफ़्ज़, इहो काफ़ियो जेको आहे उहो शाइरी में छो आयो आहे? उहो बि इन करे आयो आहे त जीअं ठहकंदड़ लफ़्ज़ ईंदो आहे त मौसीक़ी पैदा कंदो आहे, रिदम पैदा थींदो। रिदम पैदा थींदो आहे। ईअं जीअं असांजी मानायती डॉक्टर साहिबा चयो इनर काफ़ियो, जेके अंदरूनी काफ़िया जंहिंजी ज़रूरत न हूंदी आहे, तव्हां काफ़ियो त आख़िर में मिलाए सघो था, पर एक्स्ट्रा अंदरूनी काफ़िया छो इस्तेमालु कबा आहिनि? जेके शाह लतीफ़ वटि आहिनि या वॾनि वॾनि शाइरनि वटि आहिनि, हेठि जर मथे मञर पासे में वण रा, हाणे जर त अची वियो न, वरी मञर कीअं अची वियो? त हाणे इहो इनर काफ़िया आहिनि। इन्हनि जो मक़सदु बि हूंदो आहे त मौसीक़ी वधीक पैदा थिए। ऐं ख़ासि तौर ते तनवीर रबाई साहिबु जेको शाह लतीफ़ जी शाइरी ते कमु कयो, उनजो सॼो जेको फोकस हुयो उहो शाह लतीफ़ जी आर्ट सां हुयो। अॻु में शाह लतीफ़ खे बहसियत आर्टिस्ट कंहिं ईअं पेश न कयो जीअं तनवीर अब्बासी पेश कयो। उनजी शाइरीअ में उहे शयूं खणी आयो जो हुन लिखियो त शाह लतीफ़ जे लफ़्ज़नि में हिकिड़ी मौसीक़ी आहे। हिकिड़ी मौसीक़ी हूंदी आहे आम साज़नि जी, पर शाह जे लफ़्ज़नि जी मौसीक़ी आहे। पर साॻे वक़्तु हुन जेको मिसाल ॾिना आखूं ड्राखूं सरखंड शाखूं, हाणे हिकिड़ी सिट में टे जेके काफ़िया अची विया आहिनि, आखूं वरी ड्राखूं वरी सरखंड वरी शाखूं, ऐं सॼी म्यूज़िक जे हवाले सां थिए थो पियो। त इन जे हवाले सां तमामु ख़ूबसूरत जेका गुफ़्तगू थी। ऐं असुल में आर्ट जो जेको सॼो दारोमदार म्यूज़िक सां हूंदो आहे। ऐं अयाज़ गुल साहिब जो सुरीलो आवाज़ु असांजे मौसीक़ीअ जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत माहौल पैदा करे छॾियो आहे। मां तहतुल लफ़्ज़ में पंहिंजे हिकिड़ी गज़ल जा ॿ चारि शेर अव्हांखे बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह। सिज वांगे पे बरी ढकिजी वई, ऐं मन में वींदे परी ढकिजी वई, ऐं सीअ में हुन ईअं ॿाहुनि में ढकियो, सीअ में हुन ईअं ॿाहुनि में ढकियो, ॼण समूरी जनवरी ढकिजी वई। सीअ में हुन ईअं ॿाहुनि में ढकियो, ॼण समूरी जनवरी ढकिजी वई, ऐं हाणे बसि सखड़ियुनि अखियुनि सां थी ॾिसे, हाणे बसि सखड़ियुनि अखियुनि सां थी ॾिसे, जो संदसि दिलि जी दरी ढकिजी वई। ऐं आख़िरी हुनजी पसां हा कीअं निहार, आख़िरी हुनजी पसां हा कीअं निहार, लुड़क जो आया तरी ढकिजी वई, लुड़क जो आया तरी ढकिजी वई, आख़िरी हुनजी पसां हा कीअं निहार, लुड़क जो आया तरी ढकिजी वई। ऐं हीउ शेर त जीअं आयुसि इश्क जे आगोश में, जीअं आयुसि इश्क जे आगोश में, ज़िंदगी ऐबन भरी ढकिजी वई। जीअं आयुसि इश्क जे आगोश में, ज़िंदगी ऐबन भरी ढकिजी वई, ऐं वक़्त जे घुलंदड़ भयानक वाव में, वक़्त जे घुलंदड़ भयानक वाव में, दोस्ती ऐं दिलबरी ढकिजी वई। वक़्त जे घुलंदड़ भयानक वाव में, दोस्ती ऐं दिलबरी ढकिजी वई। ऐं हू ढके विया जीअं लाखनि जो दड़ो, हू ढके विया जीअं लाखनि जो दड़ो, सखर तुंहिंजी बरतरी ढकिजी वई। हू ढके विया जीअं लाखनि जो दड़ो, सखर तुंहिंजी बरतरी ढकिजी वई। ऐं जीअं अख़्तर ग़ज़ल जी मक़ता लिखी, जीअं अख़्तर ग़ज़ल जी मक़ता लिखी, यादि जा आई वरी ढकिजी वई, सिज वांगे पे बरी ढकिजी वई, मन में वींदे परी ढकिजी वई। ॾाढो सुठो साईं, ॾाढो सुठो, ॾाढो सुहिणो ग़ज़ल। ऐं मुंहिंजे ख़्याल में हीउ नओं ग़ज़ल आहे, असांजो त घटि में घटि अणॿुधल हुयो। तमामु सुहिणो ग़ज़ल साईं। ऐं ग़ज़ल जी ॻाल्हि कबी त वरी साहिर राहू बि असां सां गॾु आहे, ऐं ग़ज़ल जो इंतिहाई ख़ूबसूरत शाइर साहिर साईं। कल्ह राति इबादत तां मोटियुसि त मिली साहिर, हिकु ख़्वाब उञायल जी तशबीह बखी साहिर, हालार जी ऊचाई या सूस जो दश्त हुई, हालार जी ऊचाई या सूस जो दश्त हुई, दीवार विचां चुपजी कंहिं पर न ॾठी साहिर। वाह। हालार जी ऊचाई या सूस जो दश्त हुई, दीवार विचां चुपजी कंहिं पर न ॾठी साहिर, छुड़वाग हवा झूटे चादर खे कयसि बादल, झिरणे में डिसंबर जी उहा वहक लॻी साहिर। वाह। ऐं तशबीह में को हिन खे शाइर न सघियो पोइ, तशबीह में को हुन खे शाइर न सघियो पोइ, उहो कंहिं न मुसविर जो
कैनवास बणी साहिर ऐं कतरे में समंदर खे आसान हुयो मापण वाह कतरे में समंदर खे आसान हुयो मापण हिकु बूंद समंदर में पर क़ैद न थी साहिर वाह ऐं जंहिं लाइ बदन बरपट बरसियो हो कल्ह राति जंहिं लाइ बदन बरपट तरसियो हो कल्ह राति बरसाति सां दरिया ते घनघोर वठी साहिर ऐं तशरीह न थी जंहिंजी सो ख़्याल जो खाको हुई तशरीह न थी जंहिंजी सो ख़्याल जो खाको हुई कंहिं प्याक जे कूज़े में नपजी न सघी साहिर ऐं रुखणो अचानक पियो फ़रिश्तनि जे इबादत में संदल जे झंगल खे कंहिं आग ॾिनी साहिर कल राति इबादत तां मोटियुसि त मिली साहिर हिकु ख़्वाब उञायल दी तशबीह बकी साहिर महिरबानी वाह साईं वाह तमामु सुहिणो गज़ल साहिर राव ॿुधायो ऐं हाणे असां हिकु दफ़ो ॿीहर साईं समी बलोच खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो कोई ख़ुशोणो गज़ल असांखे ॿुधाए गज़ल ई ॿुधायां थो नाव मुंहिंजो लिखी सीने लातुई सखी वाह 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 तुंहिंजी धड़कन में हा दिलि ते ॾिस हथ रखी वाह 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 नाव मुंहिंजो लिखी सीने लातुई सखी तुंहिंजी धड़कन में हा दिलि ते ॾिस हथ रखी तुंहिंजे जोबन जूं नदियूं तलाश तुंहिंजे जोबन जूं नदियूं तलाशे जोबन जूं नदियूं तलाशे पियो रीत जी रुंज में इश्क जो को पखी वाह वाह तुंहिंजे जोबन जूं नदियूं तलाशे पियो रीत जी रुंज में इश्क जो को पखी वाह नीह तोसां लॻाए सजाई कई वाह नीह लॻाए तोसां सजाई कई ॿियो न पुछ ज़िंदगी हुई केतिरी ॾुखी पन पन थी अमर वयो सॼे खेत जो वाह पन थी अमर वयो सॼे खेत जो तो छुयो जंहिं मंझां हिकिड़ो सूरजमुखी वाह 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 तो छुयो जंहिं मंझां हिकिड़ो सूरजमुखी ऐं तोखे साहनि में महसूसु थींदुसि समी तोखे साहनि में महसूसु थींदुसि समी नाव मुंहिंजे मथां चप ॾिसजां रखी नाव मुंहिंजो लिखी सीने लातुई सखी तोखे साहनि में महसूसु थींदुसि समी नाव मुंहिंजे मथां चप ॾिसजां रखी वाह तमामु सुहिणो महिरबानी हाणे समी बलोच साहब खां पोइ असां मां वरी साॻी फरमाइश कंदसि इकलौती शाइरा हिकिड़ी मौजूदु आहे ऐं तव्हां सभिनी पढ़ियो आहे त हाणे तव्हां बि पढ़ो त पोइ वरी मां एंड मां कयां मैडम मां जो सभिनी खां वधीक थोराए थो तव्हांजो आहियां जो तव्हां मूंखे बार बार मौक़ो ॾेई रहिया जी बिल्कुलु मां चाहियां थी त तव्हां सिर्फ़ु असांजा मेज़बान न हुजो पर तव्हां शाइरी में असां सां शामिलु समी साहब गज़ल पढ़ियो आहे त मां बि गज़ल ई थो ॿुधायां शाम थींदे ई अचीं थी ख़्याल में मां थो पहुचां कंहिं नए ई हाल में वाह वाह शाम थींदे ई अचीं थी ख़्याल में मां थो पहुचां कंहिं नए ई हाल में वाह वाह ऐं साह खे वेसाह छाजे लाइ ॾिनुई साह खे वेसाह छाजे लाइ ॾिनुई ख्वाब टाके छो ॾिनई रुमाल में साह खे वेसाह छाजे लाइ ॾिनुई ख्वाब टाके छो ॾिनई रुमाल में ऐं हिते समूरो ख़ैर आहे तूं ॿुधाए हिते समूरो ख़ैर आहे तूं ॿुधाए हिते समूरो ख़ैर आहे तूं ॿुधाए कूड़ केॾो तो लिखियो अहवाल में वाह 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 हिते समूरो ख़ैर आहे तूं ॿुधाए कूड़ केॾो तो लिखियो अहवाल में वाह छो भला हुनखे पढ़ी थी प्यार मां छो भला हुनखे पढ़ी थी प्यार मां छा रखियो आहे अमर इक़बाल में वाह 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 छा रखियो आहे अमर छो भला हुनखे पढ़ी थी प्यार मां छा रखियो आहे अमर इक़बाल में वाह 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 सो हाणे मैडम सहर इमदाद जी बिल्कुलु ऐं मां नज़म तव्हांखे ॿुधाईंदसि बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह असां अॼु शाह साईं खे तमामु घणो यादि कयो आहे मां पंहिंजे हिन नज़म में शाह साईं खे यादि कयां पई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हिन नज़म जो उनवान आहे विंदुर जी वाट वाह वाह विंदुर जी वाट ते हलंदे ॾिठा मूं वण उहे जिन खे असांजे शाह साईं पिण
चुमियो हो पंहिंजी अखिड़ियुनि सां। वाह 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 असांजे शाह साईं पिणु चुमियो हो पंहिंजी अखिड़ियुनि सां, उन्हनि खे मुंहिंजी अखिड़ियुनि पिणु उन्हनि खे मुंहिंजी अखिड़ियुनि पिणु चुमियो सिक मां, भिटाई घोट खाहोड़ियुनि जी संगत मंझि, वाह वाह भिटाई घोट खाहोड़ियुनि जी संगत मंझि, पंहिंजे तन बदन ते सदन जी धूड़ खे ओढ़े कॾहिं हिंगलाज पहुतो हो। भिटाई घोट खाहोड़ियुनि जी संगत मंझि, पंहिंजे तन बदन ते सदन जी धूड़ खे ओढ़े कॾहिं हिंगलाज पहुतो हो। ईअं सोचे तसवुर ई तसवुर मंझि, ईअं सोचे तसवुर ई तसवुर मंझि, कफनी जिस्म ते ओढ़े बणियसि जत लाए जोॻियाणी। ईअं सोचे तसवुर ई तसवुर मंझि, कफनी जिस्म ते ओढ़े बणियसि जत लाए जोॻियाणी। संदम मन जो सदा ससुई जियां पंहिंजो पुनू ॻोल्हे रहियो हो। संदम मन जो सदा ससुई जियां पंहिंजो पुनू ॻोल्हे रहियो हो, तॾहिं मूंसां भलारे जी भलाई थी। सुञी उन राह ते रमंदे पुनू पंहिंजे खे पातो मूं। सुञी उन राह ते रमंदे पुनू पंहिंजे खे पातो मूं, तॾहिं ई पाण ॼातो मूं। वाह तॾहिं ई पाण ॼातो मूं, पुनू मां पाण ई आहियां, पुनू मां पाण ई आहियां, पुनू मां पाण ई वाह वाह तमामु सुठो तमामु सभई शाइर सभिनी शाइरनि जी ख़ूबसूरत शाइरी पाण ॿुधीसीं ऐं सिट मां लफ़्ज़ लफ़्ज़ मां हिज़ हासिलु कयोसीं, मज़ो वरितोसीं। ऐं मैडम सैर इमदाद ते असांजी जेका अॼोकी शहरी निशस्त हुई उन जी पुॼाणी थियणी हुई, पर पाण पुॼाणी वरी बि इमदाद साहब जे लफ़्ज़नि ते कंदासीं। उन्हनि खां अॼोकी कचहरी जे हवाले सां शाइरी हिक ॿिए जी ॿुधीसीं ऐं परूड़ीसीं परखीसीं दाद ॾिनोसीं, ऐं इहो ज़रूरी आहे जीअं असांखे उत्साह मिले त असां लिखंदा रहूं। ऐं उन खां पोइ जेके ॻाल्हियूं असां डिस्कस कयूं, जेके बहस हेठि ॻाल्हियूं असां आंदियूं या पंहिंजी राय असां पंहिंजी रेंज में रही जेका राय ॾिनी आहे उहा पिणु तमामु ज़बरदस्त आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी महफ़िलूं हूअं बि थींदियूं रहनि, टीवी खां सवाइ अलॻि सां बि हिन क़िस्म जूं महफ़िलूं थींदियूं रहनि। ऐं टीवी ते त थोरो टाइम थोरो हूंदो आहे, उन में असां थोरो ई ॻाल्हाए सघंदा आहियूं। ऐं त असां तमामु सुठो ॻाल्हायो दोस्तनि सभिनी, ॿोलीअ ते ॻाल्हायोसीं, सिंफ़ुनि ते ॻाल्हायोसीं, शाह साईं ते ॻाल्हायोसीं, शाह करीम ते ॻाल्हायोसीं। ईअं पंहिंजे असां तमामु पुराणे माज़ीअ खे बि यादि कयो त मौजूदा दौर खे बि यादि कयो। तमामु घणी महिरबानी इमदाद साईं तव्हांजी जो तव्हां असां सां गॾु बि रहिया, ख़ूबसूरत शेर बि ॿुधायो ऐं आख़िर में हिन कचहरी जे हवाले सां पंहिंजी क़ीमती राय बि ॾिनव। अॼोकी हिन निशस्त में असांजो हिकिड़ो नंढिड़ो इस्म आहे साईं अदल सुमरे जे किताब जो मुहूरत, छाकाणि त हीउ किताबु ताज़ो ई शायदि थियो आहे, असांजे हथनि ताईं सभिनि जे हथनि ताईं पहुतो आहे। ऐं सिंधी ॿोलीअ जा हेॾा सारा ख़ूबसूरत शाइर हिते वेठा आहिनि ऐं उहे सभई गॾिजी हिन सुहिणे किताब जी मुहूरत कंदा।